अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो ऐं सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। राउत जे कचे में शहर सीलरा तकरार बीहर भड़की उथियो, 5 ॼणा क़तल 7 ज़ख़्मी, 100 खां वधीक हथियारबंदनि जो ॻोठ महबूब सिलरो ते हमलो, हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में हमीद सिलरो, सूबो सिलरो, इब्राहिम सिलरो, अली गुहर दोंदरो, अयाज़ दोंदरो मारिजी विया। वाक़िबाद इलाइक़े में सख़्त चिकताण वारी सूरत हाल, वधीक रतो छाण जो ख़तरो। ॻोठाणनि जो चवणु आहे त शहर बिरादरी जे हथियारबंदनि हमलो करे 5 ॼणनि खे क़तल कयो आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में ॻाल्हियुनि जो टियों दौर अॼु शुरू थींदो। पाकिस्तान जो ब्यूरोक्रेसी, अस्करी ऐं इंटेलिजेंस नुमाइंदनि ते ॿधल वफ़द इस्तंबुल पहुची वियो। ज़रियनि मूजिबि ॻाल्हियुनि में पाकिस्तान जो वफ़द अफ़गानिस्तान मां दहशतगर्दी जे ख़ात्मे जो मुतालबो वरजाईंदो। अमरीकी सदर जो यूक्रेन न्यूयॉर्क जे नए चूंडियल मेयर सां ताउन करण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु कम्युनिस्ट अमेरिका जे सभ खां वॾी शहर जो मेयर चूंडिजी वियो आहे। ॾिसूं त हू कहिड़ा क़दम थो खणे। मियामी में बिज़नेस फोरम खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त न्यूयॉर्क जे नए चूंडियल मेयर खे वाशिंगटन सां नओं तालुक़ क़ाइमु करणु घुर्जे। ज़ोहरान ममदानी ताउन न कंदो त हुन खे वॾो नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो। ममदानी सां ॻाल्हि ॿोल्हि लाइ तयारु आहियां।